हैदराबाद में मीरानी बिरादरी के खंबे गुम कयल पुलिस इंस्पेक्टर ज़ुल्फ़कार मीरानी, सोहेल मीरानी, मेहरान मीरानी, शाहजहान मीरानी की आज़ादी लाइ वारसन प्रेस क्लब हैदराबाद अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। अब मैं शाहजहान मेहरान जी मां सोहेल जी पुफिया ज़ुल्फ़कार भाउ जी जो भेण वॾी 10 तारीख़ असांजे घर में एतिरी हिनमल जो आया, एतिरी ख़लक आई जो माना असांजे घर में न पई मागे। बाबा छा आहे न पुछनि हेठि मथे असांजे घर भज भजा बेग सेफियूं माना खोलणु। ये मुंहिंजे भाण जो वीचारो घोटु दावत खाइण आयो, उनखे खपियूं ॿाहिरि हलो उनखे खपियूं कयूं लॻाए पर उतो अहिड़ो कमु कयो अथनि। मुंहिंजा पेका जेको आहे ॿाहिरि वधद कॉलोनी में, उन वधद कॉलोनी में उते वञी छाप कयो अथनि। उते मुंहिंजो भाउ जेको आहे मुख़्तियार ऐं भाइटियो मुंहिंजो संसार, उहे ॿई कया अथनि। उहे 4 ॾींहं जेको आहे गुम कया अथनि। 4 ॾींहंनि खां पोइ दादू ज़ाहिर कया अथनि। उन खां बाद मुंहिंजो शाहजहान खयो अथनि। शाहजहान मुलाज़िम माण्हू आहे, उहो शाहजहान खयो अथनि। उनजी जुमे ई राति शाहजहान कयो अथनि। उहो अॼु ताईं ज़ाहिर न आहे। वरी जेको आहे हिन खम्स जी राति मुंहिंजो भाउ कराची मां सब इंस्पेक्टर आहे, पटे भाई अथसि बेशरम बद इख़लाक़ इहो अदील चांडियो। जॾहिं अचे थो त असांजा सुकून फिटाए थो बचड़नि जा मुंहिंजा। छा हाणे मां वधीक नथी चई सघांसि। इहा जेको आहे मुंहिंजो भाउ गुम आहे, मुंहिंजो जेको आहे पुट ॿई गुम आहिनि, सोहेल भाइटियो गुम आहे। असां बेगुनाह ऐं गुनाह मुंहिंजे बच्चनि जो इहो आहे जो इहो असां धरणा लॻनि था पाणी वाणी जा। उनखे जेको आहे तव्हां इहो माना छो था कयो, कानड़ी छो था कयो। असांजो दो इहो आहे, ॿियो असांजो मुंहिंजो पुटु शाहजहान चाकू न आहे, उहो सरकारी मुलाज़िम आहे। मुंहिंजो भाउ ज़ुल्फ़कार चाकू न आहे। उहो जीअं ॾींहुं ज़ालिमनि खयो आहे उनखे पुछियोसि त हुन दवा खई आहे या न खई आहे। पटे भाई अथसि शर्म आहे त पटे भाई आहे सभु उनजे घर जी चढ़ाई कई अथई, उनजे बच्चनि खे तंग कयो अथई। मुंहिंजो शाहजहान मुलाज़िम आहे, उहो गुम आहे। मुंहिंजा नंढड़ा मासूम अॻ में 18 सालनि जो मुंहिंजो महिराणो जेको जिन साल गुम कराई, हाणे हुनजी उमिरि कहिड़ी आहे 23 साल में। बचड़नि जाड़ियूं धीऊं ॼायल अथसि थके खे। उन जाड़नि धीउनि जो जेको अहसासु अथसि त मूंखे बच्चा मिठा त मूंखे बच्चा मिठा न हूंदा, मूं 2 साल जी लॻसि न त टुकड़ा टुकड़ा थी वेंदो। जेको बेस तो मारियो इज़त ई कान्हे का। जॾहिं अचे तो नालो तो वधाए हैदराबाद में, त मां मीरान सां अहिड़ी शादी थो कयां। ॾिठल हुई तूं मीरान ॿुधार नहीं, पोइ असां सां गॾु हुई। असांजी हिन सां मिटी माइटी थियल आहे। असांजी वॾी जी हिन जी चाची आहे न, उहा मुंहिंजी सौट आहे। हिन असांजे जेको आहे रिश्ता आहिनि हिन सां, पर उन असांजे रिश्तनि खे जेके हिन असां सां तादियूं कयूं न, असांखे ख़बर आहे असांजे बच्चनि खे जेको आहे अलाए किथे गुम कयूं था। मूंखे कहिड़ी ख़बर मुंहिंजा बच्चा किथे। जॾहिं अचे थो मुंहिंजे बच्चनि सां ईअं तादी असांजे घरनि ते चढ़ायूं, दर्श ते कटियूं। मासूम बचड़ा असांजे वकील भाइटियो वीचारो पढ़नि था। मुंहिंजा भाइर वीचारा जेको आहे धंधा दाड़ी कनि। मुंहिंजा पुट रोडनि ते वेठा आहिनि, छो थो खणे रोड ते वेठो हूंदा आहिनि मेरा तोर मुंहिंजो रोड ते वेठो शाहजहान ड्यूटी कंदो, घरनि ते चढ़ाई थो करे। असां इज़त वारा माण्हू एॾी असां जेके ताक़ी कई अथई ॿुधाया या फोन अदाई एहतिजाज मुतालबो थी करे त जेके जबरी गुमशुदगियूं आहिनि, हे हैदराबाद जी जेका इस्टेब्लिशमेंट इदारा ऐं हितां जी जेका पुलिस आहे, ख़ासि तौर ते हितां जो SSP अदील चांडियो जेका दहशतगर्दी करे जॾहिं बि हिन जी ड्यूटी हैदराबाद में लॻी आहे त मीरानी जेके क़ौमी कारकुन आहिनि, ज़ुल्फ़कार मीरानी ऐं हुनजा पुट सोहेल सरमंद, उन्हनि खे हमेशह उन्हनि गिरफ़्तार कंदो रहियो आहे। हींअर बि हिन जी ड्यूटी लॻी आहे हिते अदील चांडे जी, त पती बदमाशी करे सॼी ज़िले हैदराबाद जी पुलिस घुराए उन्हनि जे घर ते चढ़ायूं करे ऐं जेको आहे पहिरीं मुख़्तियार ऐं संसार इमरान खे खंबे खणी जेको जेल जे हवाले कई। उनखां पोइ कराची जी जेके इंतिज़ामिया आहे उनखे ज़ुल्फ़कार मीरानी पाण जेको आहे पुलिस इंस्पेक्टर आहे ऐं उनखे खंबे गुम कयूं। हीअ रियासती दहशतगर्दी, पुलिस जी जेका दहशतगर्दी आहे उनजे ख़िलाफ़ एहतिजाज आहे। असीं इंसानी हक़नि खे ऐं वसवारनि खे अक़वाम मुत्तहिदा समेत उन्हनि खे रिक्वेस्ट था कयूं त हीअ नोटिस अचनि, पाकिस्तान जे फोर्सिस ते दबाव विझनि। हीअ ज़ुल्म घणा ॾींहं असीं बर्दाश्त कंदासीं। फौरी तौर ते ज़ुल्फ़कार मीरानी ऐं शाहजहां मीरानी ऐं मेहरान मीरानी ऐं सोहेल समेत उनजा दोस्त बि गुम आहिनि, अज़ीज़ भंगवार ऐं फैसल मस्तोई। हे असां सां माना मीरानी दोस्ती रखनि था त असां माना असांजो इहो बि ॾोह आहे त दोस्तनि खे बि खबियो वेंदो। छा असां को वॾा दहशतगर्द आहियूं? असां छा हिननि मीराननि खां टावर किराया आहिनि? असां हिन मीडिया जी तरफ़ सां इहा अपील था कयूं त फौरी तौर नोटिस वठी अदील चांडियो ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे ऐं गुम थियल माण्हुनि खे सभिनि खे आज़ादु कयो वञे।